हक़ मौजूद दोस्तों कीअं आहियो ठीकु आहियो। अॼु आउं तव्हांखे सिम सलामत किताब घर जे हवाले सां कुझु ॿुधाइणु चाहियां थो। सिम सलामत किताब घर जी एंड्रॉइड एप्लीकेशन जो अपडेट वर्जन आयो आहे ऐं इन वर्जन में खोड़ नवां फीचर ऐं खोड़ नयूं शयूं शामिल आहिनि। त सभ खां पहिरियों पाण हलूं था चेक करियूं था हीअ आहे सिम सलामत किताब घर जो अपडेट वर्जन। जेकॾहिं जांचींदासीं एप्लीकेशन बाबति त मूं वटि वर्जन आहे 4.5 4.5 हिन वर्जन में 3 अहम ख़ासियतूं शामिल कयूं वियूं आहिनि। पहिरीं इहा त डेटाबेस इंपोर्ट ऐं एक्सपोर्ट सिस्टम। हिन में छा थींदो त तव्हां डेटाबेस खे एक्सपोर्ट करे रखी छॾियो, जेके तव्हां किताब डाउनलोड कया हूंदा उहे महफ़ूज़ हूंदा। सुभाणे तव्हां मोबाइल मटायो था या उहो डेटाबेस फाइल पंहिंजे कंहिं दोस्त सां शेयर करियो था त उहो तव्हां उन में शेयर करे सघो था। हाणे उन जे लाइ सभ खां पहिरियों बैकअप महफ़ूज़ करियो ते क्लिक कबो ऐं सेव कबो त .ssk जी एक्सटेंशन सां हिकिड़ो बैकअप सेव थी वेंदो। हाणे इहो जॾहिं बैकअप सेव थी वेंदो त वरी वापसि बैकअप बहाल करण लाइ इंपोर्ट ते क्लिक कबो ऐं उहा फाइल चूज़ कबी त उहो छा कंदो, उन सॼे डेटाबेस जे बैकअप खे इंपोर्ट करे छॾींदो एप्लीकेशन जे अंदरि। हाणे एप्लीकेशन में इंपोर्ट थिए तव्हां अच्छा थी वियो हलियो इंपोर्ट ओके। हाणे चए थो बंदि करे ॿीहर खोलियो एप्लीकेशन। फ़ाइदो इहो आहे हिन फीचर जो त जेकॾहिं तव्हां पंहिंजे मोबाइल मटायो था या तव्हांजो को दोस्त आहे जेको चए थो त मूं वटि सभु किताब नज़र नथा अचनि, तो वटि सभु नज़र था अचनि, या असां वटि ॻोठनि में इहो हूंदो आहे जो इंटरनेट फैसिलिटी घटि हूंदी आहे, माण्हुनि वटि नेट स्पीड घटि हूंदी आहे, त सभु किताब जेके सिम सलामत ते मौजूदु आहिनि उहे डाउनलोड न करे सघंदा आहिनि टेक्स्ट वारा। उन जे करे हीउ डेटाबेस इंपोर्ट एक्सपोर्ट करे छॾियो आहे। हाणे तव्हां हिकु दफ़ो एक्सपोर्ट करे छॾियो, पोइ उहा फाइल तव्हां पंहिंजे दोस्तनि सां वंड करियो। जॾहिं तव्हां फाइल पंहिंजे दोस्तनि सां वंड कंदो उहो बसि इंपोर्ट कंदो त तव्हां वटि जेको हिकु मोबाइल में डेटाबेस हूंदो उहो अची सघे थो। ऐं जॾहिं बि सिम सलामत जी एप्लीकेशन खे अपग्रेड कयो या अपडेट कयो त तव्हां हिकु दफ़ो बैकअप लाइ ज़रूरु रखो ताकी तव्हां वटि उहो बैकअप महफ़ूज़ हुजे, तव्हांखे ख़बर हुजे त तव्हांजा उन में नोट्स कहिड़ा पियल आहिनि, तव्हां कहिड़ा किताब पसंदि कया हुया ऐं तव्हां कहिड़नि किताबनि खे डाउनलोड कयो हुयो। ॿियो अहम फीचर आहे हिन में त मूं पब्लिशर जो पेज हिन में शामिलु कयो आहे। पब्लिशर जो पेज शामिलु करण जो फ़ाइदो इहो आहे त खोड़ माण्हू मूंखां पुछनि था त फ़लाणो किताब असां कीअं घुरायूं, कंहिंखां घुरायूं हार्ड कापी में। इलाही पुछनि था, छो जो उहे सॉफ्ट कापी में मोबाइल ते पढ़नि था ऐं उन्हनि जी दिलि चए थी त हिनखे हार्ड कापी में पढ़िजे, छो जो किताब जे पननि जो हिकिड़ी ख़ुशबू ई अलॻि हूंदी आहे किताब जे पननि जी न, हार्ड कापी वारी, उनजो चस ई अलॻि आहे पढ़ण जो। त उन जे लाइ मूं पब्लिशर जो पेज शामिलु कयो आहे। ऐं थो लिखां संपारा। हाणे संपारा किताब अची वियो, मूं किताब ते क्लिक कयो, ठीकु आहे। किताब ते क्लिक करण सां ई किताब जो लेखक ऐं किताब जे पब्लिशर जो यानी छपाईंदड़ जो अची वियो हलियो पेज, बटण अची वियो। हिन ते जेॾी महिल क्लिक कबो त हाणे हिन में मौजूदा वक़्त में पब्लिशर जी मालूमात शामिलु न आहे ॿुधाए थो, पर आउं जेकॾहिं रिफ्रेश वारे बटण ते क्लिक थो करियां त पब्लिशर जी जेका मालूमात असांजे सिम सलामत किताब घर जे सर्वर ते पियल हूंदी उहा हिन में अची वेंदी। उन में त मोबाइल नंबर बि अची सघे थो पब्लिशर जो ऐं उन पब्लिशर जी एड्रेस बि अची सघे थी, व्हाट्सअप नंबर बि अची सघे थो, सभु मालूमात हूंदी लोगो समेत, ताकी सुभाणे तव्हां पब्लिशर सां डायरेक्ट राब्तो करे तव्हां उहे पब्लिशर खां किताब घुराए सघो था। हाणे चऊं था पब्लिशर खां पोइ लेखक जो पेज आहे, हिन लेखक जो पेज अपडेट थी वियो। अच्छा, ॿियो अहम हिकिड़ो मसइलो हुयो जेको असांजे दोस्तनि हिन में आइडेंटिफाई कयो त उहो मूं फीचर शामिलु कयो। हाणे फीचर इहो आहे त तव्हां कहिड़ी बि हे लिखो, हे जा असां वटि 3 क़िस्म आहिनि, दो चश्मी आहे, पपटी आहे ऐं लुंडी हे आहे। हाणे टिनी क़िस्मनि मां तव्हां कहिड़ी बि हे लिखो टाइटल में, उनवान में, त सिम सलामत किताब घर जी एप्लीकेशन में तव्हांखे किताब मिली वेंदो। हाणे मिसाल आउं थो लिखां रहिजी वियल मंज़र, ठीकु आहे, रहिजी वियल मंज़र। हाणे मूं हीअं लिखियो रहिजी वियल मंज़र, पर आउं जेकॾहिं रे ही थो लिखांसि रहिजी वियल, ॾिसो सही पियो खणे, ठीकु आहे। जेकॾहिं आउं हुन में रे ही थो लिखां
रहिजी वियल तब खणे थो। जेकॾहिं आउं हिन में असुल हे थो लिखांसि तब डेटा खणंदो। इहो मसइलो मूं हल करे छॾियो आहे। किताब ॻोल्हे सघे थो माण्हू। इहो न सिर्फ़ु किताब ॻोल्हण में पर इहो लेखक ॻोल्हण में बि इहा साॻी शइ शामिलु कई आहे। जीअं आउं मिसाल तौरु लिखां थो सहतो, त ही सहतो नाले सां जेके लेखक अची विया हलिया। जेकॾहिं आउं हे हरणी ही थो लिखां त बि अची विया साॻिया लेखक। जेकॾहिं आउं हे हरणी ही थो लिखां, माफ़ु कजो, त भई साॻिया लेखक अची विया। अच्छा, उन खां अलावा हिकिड़ो बग हुयो जेको मूं फिक्स कयो आहे हिन 4.5 अपडेट में। बग इहो हो त जेॾी महिल असां कंहिं बि किताब ते क्लिक था करियूं, यानी रीडर मोड खोलण जे लाइ, त उहो इलाही टाइम पियो वठे। त एप्लीकेशन जी परफॉर्मेंस ऐं मेमोरी लीक जा मसइला पिया अचनि। पोइ हिन खे मूं नए स्ट्रक्चर ते, नए स्टैंडर्ड्स खे फॉलो कंदे नए स्ट्रक्चर ते ठाहियो आहे। हाणे कंहिं बि किताब ते जेकॾहिं असां ही 3 बटण नज़र ईंदा तव्हांखे हेठि, ही तव्हांखे ॾेखारियां। हिकिड़ो ही आहे, इहो फेवरेट करण जो आहे, ठीकु आहे, ऐं ही डायरेक्ट PDF खोलण जो आहे, ऐं हीअ आहे किताब जो टेक्स्ट वर्जन खोलण जो, ही शेयर ऐं डिलीट जो। हाणे आउं खोलियां थो हिते डायरेक्ट इन जो टेक्स्ट वर्जन। जीअं क्लिक कयोमांसि त ही खुली आयो, ठीकु आहे। हाणे ॿियो जेके एंड्रॉइड 16 या 15 खां मथे हुया, उन्हनि में हिकिड़ो मसइलो हुयो त ही जेको फ़हिरिस्त आहे उहा हेठि दॿियल नज़र पई आई, ऐं ही जेका नेविगेशन बार आहे बटन वारी, उहा नज़र न पई आई। त हाणे उहा बि हल करे छॾी आहे। हाणे हिन में असां क्लिक करे कंहिं बि हिकिड़े मौज़ू ते क्लिक करे असां उहो मौज़ू पढ़ी सघूं था, ठीकु आहे। ही मसइलो मूं हिन में पहिरियां छा हुयो त क्लिक करण सां इलाही लोड वठंदो, हाणे लोड नथो वठे। हाणे फ़ौरन ई उन पेज जो टेक्स्ट वर्जन खुली थो अचे। सिलसिलामत किताब घर में अधु खां घणा किताब टेक्स्ट जी सूरत में मौजूदु आहिनि, ऐं टेक्स्ट जी सूरत में जेके किताब आहिनि उहे तव्हां कॉपी करे सघो था। उन्हनि जो टेक्स्ट तव्हां पढ़ी बि सघो था, उन्हनि जो दोस्तनि सां शेयर करे सघो था। जीअं मूं हिन ते क्लिक कयो, हाणे में तव्हां कॉपी बि करे सघो था, ठीकु आहे। कॉपी शेयर करियो, जेको बि करणु चाहियो तव्हां उहो करे सघो था। या नोट करियो त जीअं क्लिक कंदो त इहो तव्हांजे कोट्स में हलियो वेंदो। ॾिसो, हीउ कोट्स में अची वियो हलियो तव्हां वटि। इक़्तिबासात जंहिंखे पाण चऊं, इहो हिन में अची वियो। उन खां अलावा हिन में जेको कुझु माण्हू शिकायत पिया कनि त असां जेके पढ़िया आहिनि अॻ में किताब उहे नज़र नथा अचनि, त उहो तव्हांखे त तारीख़ जी दरी जेका आहे उहा चालू रखणी पवंदी। हीउ ॾिसो, हीउ जेको बटण आहे हिन खे ऑन रखिणो पवंदो, बाय डिफ़ॉल्ट ऑफ हूंदो आहे। हिन खे जीअं चालू कंदव त पोइ जेको बि तव्हां किताबु पढ़ंदव उहो तारीख़ जी दरी, यानी अॻु पढ़ियल वारी लिस्ट में हिन में अची वेंदो हलियो। तव्हां कहिड़ा कहिड़ा किताब पढ़िया आहिनि, कहिड़ा न आहिनि पढ़िया, उहो तव्हां वटि हिन में सेव थी वेंदो हलियो। अच्छा, हीअ अञा असां हिन में गैर फ़ाल आहे खाते वारो सिस्टम, हिन खे असां अनक़रीब फ़ाल कंदासीं। बाक़ी सभु शयूं साॻियूं आहिनि। ॻोढ़ी ॻोल्हा में बि जेको हे हरणी वारो मसइलो हल कयल आहे, ठीकु आहे। कहिड़ी बि हेसां को बि जुमिलो लिखो, तव्हांखे सिलसिलामत किताब जी एप्लीकेशन में उहो नज़र ईंदो। उमेदु आहे त सिलसिलामत किताब घर जो 4.5 वर्जन तव्हांखे पसंदि ईंदो। ऐं वधीक जेकॾहिं राय ॾियणी हुजे या को मसइलो पेश अचे त हीउ जेको राब्तो करे जो बटण आहे, हिन ते जीअं क्लिक कंदव, क्लिक करे तव्हां डायरेक्ट मूंसां राब्तो करे सघो था। ऐं जेकॾहिं का फ़ीचर जी रिक्वेस्ट करणी आहे या को फ़ीचर सम्झ में नथो अचे या तव्हांजी जेका सलाह आहे, ऐं पोइ उहा आउं पंहिंजे इंतज़ामिया खे मोकिलींदुसि। पोइ इंतज़ामिया जीअं उनखे क़बूलु कंदी त असां तव्हांजी सलाह ते अमल कंदे उहो इम्प्लीमेंट करे छॾींदासीं। वॾी महिरबानी, लख कुर्ब, थैंक यू।